नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं त सिंध दुश्मन मनसूबे पहिरियां टाउन ख़िलाफ़ ड्रखण शहर जे नौजवाननि पारां शानदार रैली कढी वई आहे, जंहिंजी अॻुवाणी ज़हीर चांडियो, हसन रज़ा मंकी, सजाद सियाल, अब्दुल ख़ालिक ईसानी, सलमान सूमरो, असलम लाशारी ऐं ॿियनि कई आहे। जॾहिं त रैली शहर जे वॾे अलम चौक खां शाही बाज़ार ड्रखण खां थींदी प्रेस क्लब ड्रखण ते पहुती, जिते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बहिरिया टाउन जे नाले सां सिंध जे तरक़ी जा ख्वाब ॾेखारींदड़ सिंध जे मारूड़नि जा घर पंहिंजे कब्ज़े करे उन्हनि खे बेदख़ल करे रहिया आहिनि। इहा सरासर ज़्यादती आहे जेका सिंधियुनि खां बर्दाश्त न थींदी। पहिरियां टाउन मनसूबे खे रद्द करियूं था, जेको सिंध दुश्मन आहे। उन्हनि लाइ अॼु 6 जून ते समूरी सिंध कराची बहिरिया टाउन ख़िलाफ़ उते गॾु थी आहे। असां बि उन्हनि सां ॿधी जो सबूत ॾेई पंहिंजे शहर में बहिरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे गॾु हुअण जो ऐं सिंधी हुजण जो सबूत पेश करियूं था। वधीक नाज़रीन अचो तव्हांखे कयल नौजवाननि जी जुस्तजू न्यूज़ सां कयल ॻाल्हि ॿोल ॿुधायूं। प्रेस क्लब में ड्रखण नौजवान इत्तेहाद जे तरफ़ां अॼु हीअ रैली कढी वई आहे। मलक रियाज़ जेको आहे उहो सिंधियुनि जी ज़मीननि ते कब्ज़ो करे रहियो आहे। इन जी जेका असुल एराज़ी हुई पंहिंजी, उहा हुई 23 एकड़, जेका उन कब्ज़ो करे करे 75 एकड़ ज़मीन पंहिंजी एराज़ी कई आहे। ऐं उहा सिंधियुनि जी ज़मीन ग़रीब जेके सिंधी आहिनि उन्हनि जूं ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे, जिन खे असां वोट ॾिनो आहे, असांजी सिंध गवर्नमेंट पीपुल्स पार्टी, उहे उन्हनि सां मुलविस आहिनि। पाणीअ जा जेके वसाइल आहिनि उन्हनि खे अथॉरिटी आहे। सॼो कुझु जेको आहे इन में सिंध पुलिस बि मुलविस आहे। असां इन जे करे एहतजाज कयो आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे चऊं था त पंहिंजे सिंधियुनि सां इहो ज़ुल्म करणु बंदि कयो। बहिरिया टाउन के खिलाफ़ असां सरापा एहतजाज बणियल आहियूं ऐं पूरी सिंध हिन चकर पूरे 6 जून ते कराची में सरापा एहतजाज बणियल आहे। ऐं हिते ड्रखण में बि असां नौजवान तरफ़ां हिकिड़ी एहतजाज रखियो आहे ऐं असांजो इंक्रोचमेंट जे आल में सिंध जे लखे घर ड्राहे उन्हनि खे सिंधी माण्हुनि खे बेघर कयो। तरक़ीअ जे नाले ते सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो करे धारियनि जे हवाले कयूं आहिनि। अॼु असां समूरी सिंध जेका आहे सरापा एहतजाज आहे। कराची में हिकु ताक़त जो मुज़ाहिरो थियल आहे, जेकी बहिरिया टाउन में सिंध जूं ज़मीनूं मलक रियाज़ जे हवाले पियूं थियनि। असांजो मुतालबो आहे त सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो ख़तमु करे मलक रियाज़ खे पंहिंजे ज़मीननि ते बीहारियो वञे ऐं सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो ख़तमु कयो वञे। ऐं कराची में बहिरिया टाउन जो जेको मलिक रियाज़ कब्ज़ो थो करे, उहो जेकी उनजी ज़मीन आहे उनखां अलावा हू वधीक असांजे सिंधियुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ो थो करे। उन्हनि जे घर में हथियारबंद माण्हू मोकिले करे कब्ज़ा थो कराए ऐं असांजे माना के माण्हुनि सां ॾाढो ज़ुल्म थो थिए। असां सिंधियुनि जी आहे कंहिंजे पीर जी जागीर न आहे। मलिक रियाज़ छा कई अहिड़ा माण्हू ईंदा जेके असां सिंध जी ज़मीन ते का आश न सहंदासीं ऐं असांखे इहो बहिरिया टाउन जो हिकु प्रोजेक्ट आहे, असांखे नामंज़ूर आहे। अॼु 6 जून आहे, बहिरिया टाउन जे गेट ते सिंध पूरी सरापा एहतजाज आहे। उन हवाले सां असां बि ड्रखण नौजवान ड्रखण में बि सरापा एहतजाज ऐं सिंध बहिरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे। उन जे हवाले सां अंदरि जेके